बचलपुर वेझो सिंधु दरिया में पानी जी चाड़ सबब कच्चे वारो इलाइक़ो पानी हेठ अची वियो आहे। पानी जे मुसलसिल चाड़ करे एसएम बचाव बंद खे बरसातुनि सबब हंधा हंधा रोणियूं ऐं खॾा पयल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद अज़ीम पखरियो। जी अज़ीम, छा तफ़सीलात आहिनि? जी, जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधु दरिया वेझो चाड़ सबबि हुतां जा ॻोठाणा, हुतां जा शहरी परेशानी खे मुंहुं ॾियनि। जीअं ॻोठाणनि जो चवणु हो त असां पंहिंजी पाण मदद राति जो पहिरो ॾेई रहिया आहियूं, जीअं त असांखे ॿोॾि जो ख़दशो आहे। जीअं त हितां जी सरकारी मशीनरी का बि न पहुती आहे। होॾां दौलतपुर शाख ते शहरनि जो राब्तो थी वियो त शहरनि जे राब्ते खां पोइ मां पहुतुसि, 10 मिंटनि में पहुतुसि। जीअं त हुतां जो एसडीएम साहबु पहुतो, दौलतपुर शाख खे कट ॾियारियो त हुतां जे जेको एसडीएम साहब खां सवाल कया विया त हुनजो चवणु हो त असांखे मथां खां हुकुम आहे त हितां शाख खे रोने। वरी हुनजे ॻोठ शहरनि खां जेको मौक़िफ़ थियो त जीअं त हुननि जो चवणु हुयो त हीअ असांखे जेको आहे सो हथ सां ॿुड़ाए पियो वञे। हिकु बरसाति जो पाणी बीठल आहे ऐं जेको आहे सो असांखे ॿोॾि जो ख़दशो आहे। जीअं ॻोठाणा ऐं शहरी परेशान रहिया आहिनि, असां परेशान खे मुंहुं ॾियणा आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट ऐं ख़ुदि ई जेके असांखे परेशान करे रहिया आहिनि। जीअं त हुतां जे एसडीएम साहब खां जंहिंमहिल सवाल कया त हुतां जो एसडीएम सवालनि बिना नाकाम वियो। जी जी अज़ीम, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।